असां हमेशा तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जी मालूमात ॾींदा आहियूं, कॾहिं डॉक्यूमेंट्री जे रूप में त कॾहिं मज़ाह जे रंग में। नाज़रीन, अॼु 3 अख में असां हिकु अहिड़े शख़्स खे यादि कयो आहे जंहिंजी ख़िदमतुनि खे सिंध जा माण्हू कॾहिं बि विसारे न सघंदा। अचो त ॾिसूं था असां हिकु अहिड़ी शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं जंहिंखे यादि न करणु सरासर नाइंसाफ़ी थींदी। जंहिं वक़्तु फिल्म इंडस्ट्री जो हिन मुल्क में राज हो, उर्दू ऐं पंजाबी फिल्मुनि जा गाना पूरे मुल्क में रेडियो ऐं रिकॉर्ड प्लेयर तां गूंजदा हुआ। उन मुक़ाबले वारे दौर में सिंधी फिल्मुनि जा सुपर हिट गाना लिखंदड़ मोहतरम रशीद अहमद लाशारी हिकु अहिड़ो शाइर हो जंहिंजो लिखियलु हर गानो सिंध तोड़े मुल्क जे कुंड कुड़छ में गूंजणु लॻंदो हो। रशीद अहमद लाशारी पाण फिल्मुनि में बि कमु कयो। फिल्म परदेसी ऐं लैला मजनू में मुख़्तसिर किरदारु कयईं। संदसि ज़िक्र दरसी किताबनि में बि मौजूदु आहे। अॼु असां हिन प्रोग्राम में हुनखे खिराज तहसीन पेश कंदे संदसि गाननि जा चंद टुकड़ा अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था। वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। वन तू गेरा वतन दिल जा डेरा। हाँ महबूबा मुझी जिंदगी हो महबूबा मुझी बंदगी। समझे कौन इशारे राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में माँ प्यार था सदके। सजन तू किथे गुलसितान जो लुट जीविया, बेसबब बेखता सदके सदके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण जा शाबाज कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर मारे छड़ो तुंहिंजे प्यार ला बेड़ो तुंहिंजो पार थींदो, बेड़ो तुंहिंजो पार थींदो। ढूंढे बाग बहार बेड़ो तुंहिंजो पार थींदो, बेड़ो तुंहिंजो पार थींदो। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।